उहा चवंदी बाबा अमरीका त अमरीका आहे बाबा, बसि उते त साईं को पैसनि जी का रेल पेल आहे बाबा, जहान लॻो पिया बाबा, सुहिणा माण्हू, सम्झी वियो न, सुहिणा माण्हू, वाह 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 वाह। असांजे वाह हिते गंदगी आहे, हिते हीअं आहे, फलाणा टीरा मटकीरा, हुते वॾो जहान आहे। हीअ अॼु कैनेडा में आहे, ठीकु आहे न। हिनखे मां सिर्फ़ु मुंहिंजे ख्याल 4 या 5 लेक्चर मुश्किल सां ॾिना हूंदा। हिन इमिग्रेशन बि पाण अप्लाई कई, सभु कुझु पाण कई। मां रुॻो हुनखे ॿुधायो हीअ वेबसाइट अथई, हिते हे फॉर्म पियो अथई, हिते हे अथई, हिन फीस बि आइल्स बि पाण कई, फीस बि पाण पियारी, पुॼी वियो वीज़ा आहे, चई बाबा सभ खां पहिरीं मूंखे मोकिलिणी अदा, हे मेक साहिबु तव्हांजी महिरबानी, हे मुंहिंजो वीज़ा अची वियो आहे। हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, प्रोग्राम कचहरी में तव्हांजो मेज़बान आफ्ताब रहमो तव्हांखे सलाम अर्ज़ु करे थो। दोस्तो, हिन प्रोग्राम में असां हमेशह पंहिंजे हिकु दोस्त सां कचहरी कंदा आहियूं ऐं अॼु असांजे हिन प्रोग्राम में जेको असांजो महिमान आहे उहो कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। सिंध में नौजवाननि जा मसइला हुजनि, नौजवाननि खे मोटिवेशन ॾियण जी ॻाल्हि हुजे, ॿारनि जी तालीम जो मसइलो हुजे या जॉब अपॉर्चुनिटीज़ हुजनि, तव्हां मैक्स मेमन जो नालो ज़रूरु ॿुधो हूंदो। अॼु असांजो महिमान आहे साईं मैक्स मेमन साहिबु। असां हुन सां मुख़्तसरन अॼु हिकु कचहरी कंदासीं। शुरूआति कयूं था असां पंहिंजी कचहरी जी तव्हांजे मुख़्तसर तारुफ़ सां, ऐं उनखां पोइ पाण स्टार्ट कंदासीं तव्हांजे ॿारोतन खां त तव्हां सिंध जे कहिड़े ज़िले में अखि खोली ऐं तव्हांजो बचपन कीअं गुज़रियो। जी अदा मैक्स। अदा, जीअं तव्हां दोस्तनि खे ॿुधायो त मुंहिंजो नालो मैक्स मेमन आहे ऐं मां हिकिड़ो तमामु फ़क़ीर क़िस्म जो माण्हू आहियां ऐं हिन वक़्तु अल्बर्टा प्रोविंस जे नंढे ॻोठ लेक लबीश में रहां थो पियो ऐं सिटी गवर्नमेंट में कमु कयां थो पियो। इहो आहे मुख़्तसरन मुंहिंजो तारुफ़। अदा, ज़िलो जंहिंमें मां अखि खोली उहो आहे हैदराबाद, जेको हाणे वॾो शहरु आहे असांजो, ऐं ॻोठु आहे मुंहिंजो न्यू दरबेलो। मुंहिंजो जेको ॿारोतण आहे उहो दरबेले जी घिटियुनि में खेॾंदे कुॾंदे, कावा लगड़ झटींदे, इटी ॾकर खेॾंदे गुज़रियो। ऐं जीअं हिकिड़े ॻोठाणे ॿार जो बचपन हूंदो आहे, एक्ज़ैक्टली सेम मुंहिंजो बि उहो ई स्कूल पटी मेट हणी करे उन ते स्कूल वञण खां स्टार्ट कयो पढ़ाई पंहिंजी। अच्छा दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अदा मैक्स ऐं असां ॿई महिराण जा ग्रेजुएट आहियूं। सो जामशोरे जो ज़िक्र जॾहिं बि असां वेंदा आहियूं त उहो जेकॾहिं न कयूं त इहो अर्थ थींदी आहे। सो अचो त अदा मैक्स खां उनजे यूनिवर्सिटी जे कैरियर बाबति पुछूं था त महिराण यूनिवर्सिटी में जेको तव्हांजी एडमिशन वरिती ऐं इंजीनियरिंग कई, उहो तव्हांजो ज़ाती पंहिंजो शौक़ु हुयो या घर वारनि जे चवण ते कई, ऐं उतां जो सफ़र कीअं गुज़रियो? जामशोरे जे शाहरुनि खां शुरू कयूं था। दादा, जीअं त हर माना शुरूआती अवाइली सिंधी घरनि में माना ख़ासि तौर सां जहिड़ा जेके मिडिल क्लास घराणा आहिनि, उन्हनि में पीउ माउ ई ॿार जो कैरियर डिसाइड करे छॾींदा आहिनि बग़ैर इन जे त ॿार ओड़ो सुलक्षणो आहे या न आहे, उहो छा थो चाहे त बाबा फलाणे जो पुटु इंजीनियर आहे त तव्हांखे बि इंजीनियर थियणो आहे, फलाणे जो पुटु डॉक्टर आहे त तव्हांखे बि डॉक्टर थियणो आहे। त मुंहिंजो कैरियर मुंहिंजे वालिद साहबु डिसाइड कयो त आई वॉन्ट टू बी एन इंजीनियर एंड आई वॉन्ट टू बी ए सिविल इंजीनियर। त बसि देर यू गो। ऐं पोइ महिराण यूनिवर्सिटीअ में एडमिशन वरिती ऐं मूंखे पंहिंजी मादरी इल्मीअ सां अॼु बि ओतिरी मोहबत आहे जेतिरी पहिरें ॾींहुं हुई। ऐं हर जीअं माण्हूअ जो ड्रीम हूंदो आहे यूनिवर्सिटी में वञणु, तीअं असांजो बि हो त यूनिवर्सिटी वञिजे, इल्मु पिराइजे। महिराण वियासीं, नवां दोस्त ठाहियासीं। सियासत त नंढे हूंदे खां ई 8वीं क्लास खां ई शुरू कईसीं, पर उनजी पुख़्तगी जेको आहे वञी महिराण यूनिवर्सिटीअ में थी। नवां दोस्त, नया ख़्यालातनि वाला दोस्त मिलिया, लेफ्टिस्ट मिलिया, कम्यूनिस्ट मिलिया दोस्त, उन्हनि सां कचहरियूं हलियूं। जेको कुझु थोरो घणो अॼु ॼाणूं था उहो सभु उन्हनि दोस्तनि जी महिरबानी आहे, उन्हनि जी कचहरियुनि जी, ऐं अॼु बि उहे यादि अचनि थियूं। हा बिल्कुलु। ऐं उन दौर में त शायदि असां हॉस्टल खे गारियूं ॾींदा हुजूं, माना कचूं उहे बि, उहो बि इन ई करे त हिकु त गर्मीअ में एॾी गरम हूंदी लतीफ़ हॉस्टल जो, वञी थिया ख़ैरु माना इहो ट्रॉल आला करे मथां विझंदासीं, वरी 5 मिंटनि खां पोइ हलियो वेंदो। ऐं कूलर बि पाणीअ जो जेको आहे उहो बि थधो पाणी कोन ॾींदो पीअण लाइ, त नाले जो कूलर। हा, पर हाणे अगरि उनखे यादि कयूं था त ॾाढो ख़ुशी थी थिए ऐं ॾुख बि थिए थो त छो ख़तमु थी आहे। इत्तेफ़ाक़ जी ॻाल्हि आहे दोस्तो त आउं पाण बि लतीफ़ हॉस्टल ते ई रहियो आहियां, रूम नंबर 69 ते। तव्हांजो कहिड़ो हुयो रूम नंबर?
104 लतीफ़ 104 माना असां वरी हुनजे मथां मथे पासे फर्स्ट फ्लोर पर बहरहाल इहा हक़ीक़त आहे त लतीफ़ हॉस्टल जूं यादूं ॼामशरी जी कहिड़ी बि हॉस्टल जूं यादूं कॾहिं बि इंसानु विसारे न सघंदो आहे ऐं हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि इहो त हॉस्टल जो रहण माण्हू ॼामशरी जी दुनिया जी कहिड़ी बि कुंड में रही सघे थो बिल्कुलु ऐं माना इहो आहे त मेराण यूनिवर्सिटी ऐं सिंध यूनिवर्सिटी छो त लतीफ़ सिंध यूनिवर्सिटीअ सां गॾु हुई त उन्हनि जे दोस्तनि सां असांजूं शामूं गुज़रंदियूं हुयूं ख़ासि तौरु इंटरनेशनल हॉस्टल ते दोस्तनि सां त जेको कुझु सिखण लाइ मिलियो जेकी तकलीफ़ूं असां उते सठियूंसीं उन्हनि तकलीफ़ुनि खां पोइ हाणे दुनिया जी का बि तकलीफ़ असांखे तकलीफ़ नथी लॻे बिल्कुलु अदा ॾाढो सुठो हाणे अचूं था यूनिवर्सिटी खां पोइ जो तव्हांजो कैरियर यानी 98 में तव्हां ग़ालिबन बैचलर्स कई आहे अदा असां 91 जे डिसंबर में मेराण यूनिवर्सिटी में दाख़िलु थियासीं अनफॉर्चुनेटली 6 महीननि जो सेमेस्टर कॾहिं 8 महीननि में कॾहिं 10 में कॾहिं 12 महीननि में माना हुन में असांजी का कोताही न आहे त माना को असां को फेल थियासीं सेमेस्टर थींदो ई लेट हो त इन लेट कंदे कंदे असां वञी 98 में निकितासीं सही भला यूनिवर्सिटी खां पास करण खां पोइ दोस्त खे ॿुधायो त तव्हांजी मतिलबु कैरियर हुते तव्हां स्टार्ट कयो कराची हैदराबाद में या पोइ फौरन तव्हां कैनेडा अची वियो न मां कराचीअ में कंसल्टेंट्स कंपनी आहे अब्दुल रज़ाक एसोसिएट्स ऐं लोया एसोसिएट्स मां उन्हनि सां स्ट्रक्चर इंजीनियर जी जॉब स्टार्ट की प्राइवेट कंसल्टेंट्स कंपनी में ऐं 2 साल खनि मां हुते सिंध में कराचीअ में कमु कयो ऐं उनखां पोइ मूंखे इमिग्रेशन थी वई मां कैनेडा अची वियुमि अच्छा कैनेडा जे बारे में ॿुधायो त हीउ कैनेडा अचण जो फ़ैसिलो यकीनन इहो हिकिड़ो वॾो फ़ैसिलो आहे जॾहिं इंसानु कंहिं हिकिड़ी जाइ तां ॿी जाइ ते हिजरत करे थो ख़ासि करे जेकॾहिं मुल्क छॾिणो पइजी वञे इहो मतिलबु किथां ख़्यालु आयो कंहिं दोस्त जी सलाह हुई या तव्हांजो पंहिंजो ख़्यालु हुयो कैनेडा अचण जो तव्हांखे कीअं ख़्यालु आयो जीअं कैनेडा अचण जो ख़्यालु आहे सिंपल आयो ईअं आयो त मूंखे अमेरिका वञण जो वॾो शौक़ु हो जीअं नंढे हूंदे मूंखे डॉक्टर थियण जो शौक़ु हो पायलट थियण जो त मूंखे अमेरिका वञण जो वॾो शौक़ु हो छो जो मुंहिंजा माउ पीउ कराची में रहंदा हुआ त कराचीअ जो हर ॿार उन दौर में ॿाहिरि वञण जो ख़्वाहिशमंद हूंदो हो त जॾहिं बि असां मोकलुनि ते कराची ईंदासीं त उतां जी जेका उर्दू स्पीकिंग संगत आहे या पंजाबी संगत आहे उहा चवंदी बाबा अमेरिका त अमेरिका आहे बाबा बसि उते त साईं को पैसनि जी का रेल पेल आहे बाबा जहान लॻो पिया बाबा सुहिणा माण्हू सम्झी वियो न सुहिणा माण्हू वाह 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 असांजे वाह हिते गंदगी आहे हिते हीअं आहे फलाणा टीरा मटकीरा हुते वॾो जहान आहे त मूंखे उहो इंटर में ई इहो वॾो माना फस्ट ईयर इंटर में ई वॾो शौक़ु हो माना त वॾो थी मां अमेरिका बिल्कुलु ऐं इहा हक़ीक़त आहे त दोस्तो मुल्क घुमण सां इंसान जो ज़हन खुले थो ऐं यकीन ॼाणो फस्ट टाइम जॾहिं आऊं अमेरिका मूं विज़िट कयो 2015 में ग़ालिबन त उते जॾहिं आऊं न्यूयॉर्क शहर में वञी लथुसि त मूंखे ईअं लॻो जीअं हॉलीवुड जी कंहिं मूवी में अची वियो हुजां सो इहा हिकिड़ो वंडरफुल एक्सपीरियंस हूंदो आहे जॾहिं तव्हां ॿियनि ॿाहिरिनि मुल्कनि वेंदा आहियो त तव्हांजो जेको क्वेश्चन हो त मां कैनेडा कीअं पहुतुमि ऐं कैनेडा जो शौक़ु मूंखे कीअं थियो त कैनेडा जो शौक़ु ईअं थियो त पहिरें साल सन कंसल्टेंट कराचीअ मां अची करे हिकिड़ो सेमिनार कयो मेराण यूनिवर्सिटीअ में ऐं हुन ॿुधायो त बाबा कैनेडा हिकिड़ो अज़ीम मुल्क आहे दुनिया जो माना जेके मां ड्रामा कंदो आहियां या बाबा सेकेंड लार्जेस्ट कंट्री जे फलाण जे हे हो ॿुधाई असां चयो वाह रे वाह कमाल आहे इहो हिते माना वॾो मुल्क आहे जी बाबा हुते एमिग्रेशन मिले थी ऐं हीअं मूंखे माना वॾो तजसुस थियो मां वरी हुननि सां वञी कराची मिलियुमि हुन चयो बाबा 10 लख रुपया असां वठंदासीं ऐं तुंहिंजी एमिग्रेशन कर उन दौर में इंटरनेट ते अञा को मवादु CICR जो अवेलेबल कोन हो तव्हांखे हिकिड़ो वॾो बुक घुराइणो पवंदो इस्लामाबाद मां हेॾो वॾो बुक उन में सॼा पॉइंट्स हर शइ लिखियलु हूंदी फारम हूंदो उहो भरिणो पवंदो त मां हिनखे चवां ॿिया हुते सन हूंदो ऐं हिकिड़ो ॿियो कंसल्टेंट हूंदो टोटल 2 हुआ कराची में हुन दौर में त उहे 10 लख 8 लख 10 लख मां चवां हाणे ग़रीब जो ॿार मां हेॾा पैसा किथां हा केरु पोइ मां पाण रिसर्च करणु शुरू कई त भाउ कीअं करिणो आहे कीअं त सेकेंड ईयर में माना हिकिड़ो साल पूरो मूंखे लॻो ॿिए साल मां एतिरो भड़ थी वियुमि त उते अञा मां पाण बि कोन पहुतो आहियां ॿियनि जा फारम भरींदो वठंदो हुउमि ऐं सिर्फ़ु सिंधियुनि जा माना त उहे पुॼी विया मां त हुन खां पोइ पुॻुमि त ईअं बसि शौक़ु थियो ऐं पोइ ईअं हिन मुल्क पुॼी वियासीं भला जॾहिं तव्हां हिते कैनेडा अची लथा त हितां जी जेको लाइफ हुई ज़िंदगी कीअं तव्हांखे महसूसु थी हिते तव्हांजा को दोस्त वग़ैरह हुया या बसि तव्हां अची ऐं पाण ई शुरू कयो न हिते मुंहिंजा बिल्कुलु मुंहिंजो पाड़ेसरी कहिड़े चैलेंजिस तव्हां फेस कयो हिते अची चैलेंजिस त तमामु घणा हुआ चैलेंजिस एतिरा घणा हुआ जो उन्हनि जो तसवुरु हाणे करे बि रूह कंबी थो वञे सो हिते मुंहिंजा दोस्त हुआ उहे मुंहिंजा पाड़ेसरी बि हुआ मुंहिंजा सीनियर्स हुआ मेराण जा तमामु माना 8-9 साल सीनियर्स महिरबानी उन्हनि जी पहिरीं राति उन्हनि मूंखे पंहिंजे घर ते रहायो ऐं टोरंटो में उन्हनि मुंहिंजे लाइ जेको आहे शेयरिंग ते हिकिड़ो अपार्टमेंट करे रखियो ऐं चैलेंजिस घणा चैलेंजिस जेके वॾे में वॾा चैलेंजिस हुआ न उहो ॾुख पंहिंजनि जो इहो ॿियनि जो न सिंधी तॾहिं तमामु थोरा हुआ टोरंटो में जिते मां लथो हुउमि
उन में सवाइ चंद सिंधियुनि खे छॾे करे ॿिया जेके बि सिंधी हुआ उहा डिप्रेस करण वारा हुआ। माना पहिरियों डिप्रेशन या पहिरियों टेंशन जेको उन्हनि ॾिनो मूंखे उहो इहो त भाई हिन मुल्क तूं छो आयो आहीं, असां हिते पिया मज़दूरी कयूं, असां हिते पिया सिक्योरिटी कयूं या टैक्सी हलायूं या हे तूं अची माना फिज़ूल में हुते इंजीनियर आहीं ऐं हिते तूं कहिड़ा फाड़ा मारींदे। माना हुनजो इहो पहिरियों ई लफ़्ज़ हो, हिते तूं अची कहिड़ा फाड़ा मारींदे, माना असां फाड़ा मारिया आहिनि। ऐं माना मोटिवेट करण जे लाइ तव्हां बजाए उन्हनि डीमोटिवेट। हा, ऐं ॿियो असां जेके सिंधी आहियूं असां माना तक़रीबन भले 12 वॾियूं मुछूं छह पर कयो जेको घंघट कयो पिया घुमूं वॾियूं शलवारूं पाए, अंदरि असां मासूम आहियूं। माना असां चाहींदा आहियूं त को ॿियो माण्हू हरू भरू बि असांखे इहो चवे त कमु थी वेंदो, भले उहो असांखे बि ख़बर आहे त उहो कमु न थींदो, पर उहो असांजी पुठी ठपकाए। पर उन्हनि पुठी ठपकाइण बजाए डिप्रेस करणु शुरू करे ॾिनो। त कुझु ॾींहं त अहिड़ा हूंदा जंहिं मां वॉशरूम में वञी रोअंदो हुउमि लिटरली ॻोड़नि सां, ऐं उहो आवाज़ु ॿुधंदा चवंदा बाबा पाणी हलाए छॾ, असांखे तुंहिंजा इहे आवाज़ ॿुधण में न अचनि रोअण जा, त असांखे वधीक डिप्रेशन थो थिए थो। इहो हिकिड़ो उदास पहलू हुयो। अच्छा, उनखां पोइ भला हाणे तव्हांजे उदासी वारे पहलू खे छॾी भला तव्हांजे ख़ुशियुनि जी ॻाल्हि था कयूं, तव्हांखे कॾहिं इहो फील थियो त भई दिस कंट्री इज़ मेड फॉर मी ऐं हीउ उहो वाहिद मुल्क आहे जेको मूंखे ख़ुशी ॾेई सघे थो, जिते आउं मुतमइन थी सघां थो, जिते आउं पंहिंजी फैमिली खे सेटल करे सघां थो ऐं आउं हिते प्रोफेशनली वधीक स्टेबल हूंदुसि एज़ कम्पेयर टू बैक होम। ॾिसो, सिंध धरतीअ सां त असांजो अज़ली रिश्तो आहे, चाहे असां खणी केतिरो बि परे हुन था रहूं, हुन सां मुहबत आहे। सिंध छॾण जो को मक़सदु को पैसा कमाइण लाइ असां हिते कोन हुआसीं त को असांखे पैसा वञी कमाइणा आहिनि। सिंध छॾण जो मक़सदु सिर्फ़ु नाइंसाफ़ियूं महरूमियूं जेके आहिनि सिर्फ़ु उन्हनि जे करे असां वतन छॾियोसीं। पर जेका ख़ुशी जेकी जॾहिं मां हिते लथुमि, जेका मूंखे ख़ुशी थी पहिरें ई ॾींहुं, माना हेठि लही करे मां चयो हाणे सर्वाइवल आहे, कुझु जुगाड़ करिणो आहे, त हेठि लथुमि त दुकाननि ते लिखियलु हो त हेल्प वांटेड, माना मददगार जी ज़रूरत आहे। उते ईअं न लिखियलु हो त बाबा मज़दूर खपे थो दुकान ते। मां चयो यार हे केॾो अज़ीम मुल्क आहे, हिननि खे मज़दूर खपे थो, पर चवनि कोन था असांखे मज़दूर खपे, चवंदा हेल्प वांटेड, असांखे मददगार जी ज़रूरत आहे, जेसि जी मदद कयो कारोबार में। सो ऐं ज़रूरु जॾहिं मां इहो डिसीजन वरितो हिन मुल्क अचण जो, त आई वॉज अ यंग चैम्प, नौजवान माण्हू, ऐं मूंखे ख़बर हुई त मां हिन मुल्क वञी करे कुझु न कुझु थींदुमि, एंड आई डिड इट प्रोफेशनली। मां जेतिरो सक्सेस थी सघे पियो ह्यूमनली पॉसिबल ओतिरी पहुतुमि, एंड राइज़ एंड फॉल, एंड स्टिल आई एम अगेन ट्राइंग हार्ड। ज़बरदस्त। अच्छा, तव्हांजी हीअ जेको ॻाल्हि हुई त हुते नाइंसाफ़ियूं हुयूं ऐं हुते ज़ुल्म हुया, उन्हनि जे करे मूंखे मजबूरन हिते अचिणो पियो। इन में ॿ स्कूल ऑफ थॉट्स आहिनि। अदा कुझु माण्हू जो इहो ख़्यालु आहे, भई आउं तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि, पोइ तव्हां हुनखे एक्सप्लेन कजो। हिकु माण्हू इहे चवंदा त यार जेकॾहिं नाइंसाफ़ी हुते आहे त पोइ तव्हां नौजवान आहियो, तव्हां यंगस्टर्स आहियो, तव्हां उनखे बदिलण जी कोशिशि कयो, न की तव्हां मुल्क छॾी भॼी वञो। ॿियो वरी इहो आहे त न, ॿाहिरि जेकॾहिं अपॉर्चुनिटी आहे त पोइ तव्हां ॿाहिरि वञी सघो था ऐं पोइ उतां खां बि पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करे सघो था। ऐं कुझु माण्हू इहो ख़्यालु आहे त तव्हां जेको कमु कयो पिया कंसल्टेंसी जो या इवन दोस्तनि खे हमथायो पिया त ॿाहिरि वञनि, उहो हिकिड़ो ब्रेन ड्रेन आहे। इहे ॿ स्कूल ऑफ थॉट्स आहिनि। तव्हांजो छा ख़्यालु आहे त तव्हां कहिड़े पासे आहियो, कहिड़े स्कूल ऑफ थॉट में आहियो, ऐं उन जा जेको नुक़्ता आहिनि उहो कहिड़ा आहिनि तव्हां वटि? जी, ॾिसो, मुंहिंजो ख़्यालु जेको आहे न उहो इहो आहे त ब्रेन ड्रेन त कोई बि न आहे, त को ब्रेन ड्रेन थिए थो। असुलु छा हूंदो आहे त अगरि तव्हां धरतीअ ते वेठा आहियो, हिकिड़ो ॾिसो न, हिकिड़ो हूंदो आहे खाटू पुटु जेको कमाईंदो आहे, घर हलाईंदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे निखटू पुटु जेको खट ते सुतो पियो हूंदो आहे, ऐं पोइ रोब बि वरी उहो हलाईंदो आहे। या त ईअं कजे जो होटल वेही वसाइजे, या त ईअं कजे त कुझु हथ पेर हणिजनि। तव्हां ॾिठो हूंदो त जंहिं दौर में असां वॾा थियूं पिया, उन दौर में मुल्क जूं पॉलिसियूं कुझु ॿियूं हुयूं। उन खां पोइ नौकरियूं को एतिरियूं वाफ़िर मिक़दार में मौजूदु कान हुयूं, ऐं उन खां पोइ रेशिज़म उरूज ते पहुतल हो। असांखे इहा ॻाल्हि सम्झ में आई त हिते शायदि असां ओड़े नमूने पंहिंजनि माण्हुनि जी ख़िदमत न करे सघूं, फाइनेंशियली बि, मोरली बि, पॉलिटिकली बि, सोशली बि। उन लाइ इहो आहे त पहिरीं त पाण खे सगारो कजे न। अगरि तव्हां पाण सगारा आहियो त तॾहिं तव्हांखे ॿिए जी मदद कंदो न। हाणे मां ॾिसंदो आहियां अॼुकल्ह यूट्यूब जी मरून मिनत उहे माण्हू बि पिता मोटिवेशनल स्पीकर कनि जिन घर में अॼु ताईं रुपयो कमाए बि कोन ॾिनो आहे, या उहे 5 क्लास बि पढ़ियल न आहिनि। माना जेको माण्हू पाण नथो कमाए सघे उहो ॿियनि खे मोटिवेट थो करे। माना या त इहो कयूं आहे त उन मां बि कुझु कोन थींदो। असां सभ खां पहिरियों फाउंडेशन एज़ ए सिविल इंजीनियर असां का बि बिल्डिंग ठाहींदासीं, का बि स्ट्रक्चर ठाहींदासीं, उन जी पहिरीं फाउंडेशन मज़बूत हूंदी। ऐं फाउंडेशन मज़बूत तॾहिं थींदी जॾहिं तव्हां फाइनेंशियली स्टेबल हूंदो, तव्हां वटि पैसा हूंदा, तव्हां ॿिए जी हेल्प करे सघंदो,
या तव्हां उन मंज़िल ते पुॼी वेंदो जो तव्हांजा सोशल राब्ता अहिड़ा मज़बूत हूंदा त जीअं हफ़्ता जो कमु पए थो सिंध में, तव्हां फ़ोन कंदो कंहिं सेक्रेटरीअ खे या कंहिंखे त उहो तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदो, त उहो तॾहिं थींदो न जॾहिं तव्हां पाण खे मंज़िल ते पुॼंदो। हिते असां इहो कोन था चऊं त तव्हां हिन धरतीअ ते अचो ऐं पंहिंजी धरतीअ खे विसारियो। हाणे जीअं अॼु असां एकता ॾींहुं लास्ट नाइट मल्हायोसीं, 600 किलोमीटर मां करे हिते पहुतुमि न, त ठीकु आहे न। त असां इहो कोन था चऊं त तव्हां हिन धरतीअ ते पुॼो ऐं पंहिंजी धरतीअ खे विसारियो, न, तव्हां हिते धरतीअ ते पुॼो, पंहिंजे माण्हुनि खे यादि कयो, पंहिंजनि माण्हुनि जी जेका तव्हां मदद करे सघो था कयो। सॼी दुनिया ॿाहिरि निकिती आहे न, को असां थोरी निकिता आहियूं। तव्हां ॾिसो जे पाकिस्तान जी जेकी ॿियूं ज़बानूं ॻाल्हाईंदड़ आहिनि उहे त असांखां वधीक आहिनि, असां त तमामु थोड़ाईअ में आहियूं, ऐं असांजी थोड़ाईअ में हुजण खां पोइ बि माण्हू असांखां ख़ाइफ़ आहिनि। त इन जो मतिलबु इहो आहे जॾहिं माण्हू तव्हां ते क्रिटिसाइज़ करणु शुरू कनि, इन जो मतिलबु आहे त तव्हां सही सिमत में वञो था पिया, यू आर ग्रोइंग। त मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं माण्हू मूं ते क्रिटिसाइज़ कंदा आहिनि, मां सम्झंदो आहियां त मां कुझु अहिड़ो करे रहियो आहियां जेको इन्हनि खे तकलीफ़ ॾिए थो पियो। ऐं फ़ज़ाद हुमुल मर्द आहे, क़ुर शरीफ़ में अलाह साईं चयो आहे त असां उन्हनि जो मर्ज़ वधाईंदा रहंदासीं, घणे खां घणी कोशिशि कंदासीं त असांजा माण्हू, हाणे त मुंहिंजो माना मेन टारगेट इहो आहे त माण्हू इंटरप्रूनरशिप जे सिंध धरतीअ में इंटरप्रूनरशिप जे तरफ़ अचनि। पर उन सां गॾु जेको मुंहिंजो ड्रीम आहे, ऑलवेज़ आई हैव वन ड्रीम, माना हर कंहिंजो हिकिड़ो ड्रीम हूंदो आहे। मुंहिंजो ड्रीम इहो आहे त हर हिकु सिंधी वटि हिकिड़ी फॉरेन जी नेशनलिटी ज़रूरु हुजे, त जीअं सुभाणे उहा उनखे यूटिलाइज़ करे सघनि कंहिं मक़सदनि लाइ, त उन्हनि वटि हुजणु घुरिजे, ऐं आई एम वर्किंग टुवर्ड्स इट। ज़बरदस्त। हाणे अचूं था पाण प्रोग्राम जे आख़िरी हिसे में, ऐं उहो आख़िरी हिसो आहे त यूथ मोटिवेशन। असांजे नौजवाननि जे लाइ तव्हां हमेशह हमत अफ़ज़ाई कंदा रहंदा आहियो, ऐं उन ते असां ॻाल्हाईंदासीं। त काफ़ी तव्हांजा सेशन्स बि असां ॿुधासीं, ऐं आउं बि उन्हनि मां हिकु आहियां जंहिं तव्हांजो हिन सॼे कैरियर काउंसलिंग मां इंस्पायर थी पंहिंजी मंज़िल बाणी। सो असां मैक्स खां इहो पुछंदासीं त नौजवाननि लाइ तव्हांजो कहिड़ो पैगाम आहे, ऐं तव्हां छा सम्झो जेको हिकिड़ो फ्रेश ग्रेजुएट जेको असांजी सिंध जी कंहिं बि यूनिवर्सिटी मां निकिरे थो, उनखे कहिड़ी अप्रोच वठणु खपे? डायरेक्टली उते जॉब लाइ अप्लाई करे, डायरेक्टली ॿाहिरि अचे इमिग्रेशन अप्लाई करे, या मास्टर्स लाइ अचे, ऐं कहिड़ो मुल्क बहितर आहे? यूरोप वञे, चाइना वञे, नॉर्थ अमेरिका या ऑस्ट्रेलिया न्यूज़ीलैंड वञे? सो कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि? इहो थोरो मुख़्तसरन सॼो जाम मूंखे ॿुधाइजो। दादा, मोटिवेशन जी ॻाल्हि अगरि कजे त उनजो वॾे में वॾो एग्ज़ाम्पल आफ्ताब रायमू। आफ्ताब रायमू शुरूअ में जॾहिं अञा फेसबुक लाइव कोन हूंदो या ॿिया लाइव चैनल कोन हूंदा, त मां स्काइप जे थ्रू 24 दोस्तनि सां हर सैटरडे संडे ते हिकिड़ी कलाक जी निशस्त रखंदो हुउमि। हिकिड़ी निशस्त में आफ्ताब बि अटेंड कयो। हाणे सिर्फ़ु ॿुधाइण जो मक़सदु इहो न आहे त मां को आफ्ताब जी तारीफ़ कयां थो पियो, पर ही द वन ब्रिलियंट, माना जेके चइजे ज़हननि मां हिकिड़ो ज़हन आहे सिंधियुनि वटि, अगरि माना ईअं चइजे त तमामु ज़हीन छोकिरो आहे। हिन सां मुलाक़ात थी, मुंहिंजे लेक्चर में आयो, मां हिनखे ॾिठो, मां पहिरीं ॾींहुं ॾिठो, पहिरीं ॾींहुं मां हिन सम्झी वियुमि त चवंदा आहिनि त मुर्शिद पाक खे ख़बर पइजी वेंदी आहे त अॻिले में केतिरो हो आहे। त मां हिनखे पहिरियों ई जुमिलो हिनखे आफ्ताब यादि हूंदो, मां चयो बाबा तूं यू आर वेस्टिंग योर टैलेंट देयर। 2013 जी ॻाल्हि आहे। मां पहिरियों ई लफ़्ज़ जेको हिन लाइ कढियो उहो इहो कढियो। त चवण जो मक़सदु इहो आहे त मोटिवेशन कुझु बि कोन कंदी तव्हां लाइ, ठीकु आहे न, अगरि तव्हां पाण अंदर खां मोटिवेट न आहियो कुझु करण लाइ। मोटिवेशनल स्पीकर छा कंदो? उहो तव्हांखे ख़्याली ॻाल्हियूं ॿुधाईंदो, हे कंदो, हो कंदो, हे कंदो, हो कंदो, इहो ई कंदासीं न असां। पर त करण वारी ज़ात तव्हांजी पंहिंजी आहे। हीअ अॼु कैनेडा में आहे, ठीकु आहे न, हिनखे मां सिर्फ़ु मुंहिंजे ख़्याल में 4 या 5 लेक्चर मुश्किल सां ॾिना हूंदा। हिन इमिग्रेशन बि पाण अप्लाई कई, सभु कुझु पाण कई। मां रुॻो हुनखे ॿुधायो त हीअ वेबसाइट अथई, हिते हे फार्म पियो अथई, हिते हिन फीस बि आइल्स बि पाण कई, फीस बि पाण पियारी, पुॼी वियो, वीज़ा चई बाबा सभ खां पहिरीं मूंखे मोकिलिणी अदा, हे मेक साहिबु तव्हांजी महिरबानी, मुंहिंजो वीज़ा अची वियो आहे। त जिनखे करिणो आहे न उहे आफ्ताब वांगुरु करे था वञनि, ऐं जिनखे न करिणो आहे, माना मुंहिंजे ख़्याल में मूंखे 13-14 साल थिया आहिनि फेसबुक यूज़ कंदे, त जेको मुंहिंजो पहिरियों लेक्चर हो उहो बि इमिग्रेशन ते, उहे दोस्त अॼु बि मूंखां पुछनि था त IELTS जनरल करणी आहे या IELTS एकेडमिक करणी आहे, ठीकु आहे न। त हे मिसाल तव्हांजे साम्हूं वेठो आहे आफ्ताब। हाणे अचूं था त दोस्त कनि छा। असां वटि जेका मुसीबत आहे उहा आहे कैरियर काउंसलिंग जो फुक़दान आहे यूनिवर्सिटीज़ जे अंदरि ई। त नौजवान अगरि निकिरनि त ॿाहिरि छा कनि। हाणे असां सभई नौजवान नौकरियुनि ते था भाड़ियूं, नौकरियूं आहिनि किथे, उहो बि सरकारी। प्राइवेट में वञण लाइ असांखे माना का तकलीफ़ थी थिए त असां प्राइवेट में न वेंदासीं। त मसइलो इहो आहे त नौकरियुनि ते भाड़ बजाए, माना ज़रूरु जेको इंजीनियर आहे उहो चाहे थो मां इंजीनियरिंग पढ़ी आहे त मां इंजीनियर थियां, पर अनफॉर्चुनेट आहे नथियूं मिलनि, त माण्हू इंटरप्रूनरशिप जे तरफ़ अचे, नवां आणे, नवां आइडियाज़ आणे, पाण बिज़नेस खड़ो करे,
पाण बि ख़ुदि कफ़ील थिए ऐं ॿियनि खे बि एम्प्लॉई करे, ठीकु आहे न। इहा वधीक नेमत जी ॻाल्हि आहे न, त माण्हू ॿियनि खे रोज़गारु ॾिए। त मां इहो चवंदुमि नौजवाननि खे त उहे एंटरप्रेन्योरशिप जे अथनि। हाणे दुनिया में काॾे वञनि अगरि पढ़णु वञनि, अगरि मुफ़्त में पढ़णो आहे त यूरोप इज़ द बेस्ट, ठीकु आहे न, माना मुफ़्त में। अगरि तव्हां चओ था त बाबा मूंखे पढ़णो बि आहे पर मूंखे मुस्तक़िलनि सेटल थियणो आहे, उतां नेशनल थियणो आहे, पोइ देन कैनेडा, ऑस्ट्रेलिया और न्यूज़ीलैंड, त इहे 3 मुल्क अहिड़ा आहिनि जिते तव्हां पढ़ंदो बि तव्हांखे नेशनलिटी बि मिली वेंदी। US काउंट कोन थिए? US में अनफॉर्चुनेट अहिड़ो को लॉ कोन्हे को त ईअं मिले, पर अगरि तव्हांखे हुते जॉब थी वञे पोइ H1 वीज़ा जे तहत पोइ हलंदा, पोइ वरी ग्रीन कार्ड इधर। पर US इज़ नॉट अ बैड कंट्री, माना US दुनिया जो भोतार मुल्क आहे ऐं भोतारनि सां यारी हुजणु तमामु ज़रूरी आहे। सही सही, न न, ॾाढो ज़बरदस्त, बहितरीनु। सो दोस्तो, इहो हुयो असांजी मुख़्तसर कचहरी जेको तव्हां ॾिठी। आख़िर में वेंदे वेंदे आदा मैक्स खे असां अर्ज़ु कंदासीं त को पैगाम सिंधी क़ौम जे लाइ ॾियो, छो जो अॼु एकता ॾींहुं आहे। सो इन जे करे ओवर टू यू मैक्स, उन खां पोइ असां साइन ऑफ कंदासीं। जी अदा एकता ॾींहं जो पैगाम इहो आहे त सभु असां में ख़ामियूं आहिनि, असां में फ्लाज़ आहिनि, बिल्कुलु आहिनि, ऐं असां उन्हनि फ्लाज़ ते कमु करे बि रहिया आहियूं। जेकी बि सुञाण धुरियूं आहिनि उहे कमु करे रहियूं आहिनि। त इन ई करे नाउमीद न आहे थियणो। मसइला आहिनि, बिल्कुलु मसइला आहिनि, पर हाणे मसइलनि जो रुॻो वेही ढंढोरो पिटिजे, ॻिचीअ में विझी करे कारो वेस पाए रुॻो रंभू कजनि रुदालनि वांगुरु, त हाय घोड़ा सिंध गिदड़ खाई आहे, सिंध गिदड़ खाई आहे, कजे कुझु न। त बहितर इहो आहे त ख़ुशीअ जे ॾियारे ख़ुशी मल्हाइजे, ऐं जॾहिं ख़ुशी मल्हाए वठिजे त पोइ वरी सही सालिम दिमाग़ सां वेही करे सोच वीचार कजे त अॻिते छा कजे, कहिड़ियूं बहितर शयूं करे सघिजनि थियूं, किथे ख़ामियूं आहिनि उन्हनि खे कीअं सही कजे। सभ खां वॾे में वॾी ख़ामी जेका असां में आहे उहा आहे एकता जी, ऐं इहे एकता जा ॾींहं ई अहिड़ा आहिनि जिते असां मिलूं था। जंहिं ॾींहुं असां यूनाइट थी वेंदासीं, माना हींअर त यूनाइट त आहियूं पर ओतिरे ई ॻच यूनाइटेड न आहियूं। जॾहिं असांजी मेजॉरिटी 60% खां मथे हिकिड़ी ॻाल्हि ते यूनाइट थी वेंदी त असां सिंधी आहियूं। मज़हब जी का बि बंदिश असांखे अलॻि नथी करे सघे। सिंधियत जो अलम अलॻि आहे। को मुस्लमान आहे तॾहिं बि असांजे अखियुनि ते, को हिंदू आहे तॾहिं बि असांजे अखियुनि ते, को सिख आहे तॾहिं बि असांजे अखियुनि ते, पर असां लाइ अवल ऐं आख़िर जेको आहे सिंध धरती आहे। जॾहिं इहो असांजो ईमान पुख़्तो थी वेंदो त सिंध अवल आहे ऐं सिंध आख़िर आहे, त पोइ उन ई ॾींहुं असां हर भाड़े भुतीअ सां, हर वॾेरे सां, हर पीर मीर सां, हर ज़ालिम जाबिर सां बबांगे दहल विढ़ी सघूं था। छो त असांखे ख़बर हूंदी त असांजे पोयां 60-70% सिंधी क़ौम गॾु आहे। त अचो त सिंधी क़ौम खे गॾाइण में हर को पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करे। असां मां हर को वॾो क्रिटिक्स आहे, माना असां में जेको मर्ज़ु आहे न वॾे में वॾो, उहो आहे क्रिटिक्स जो। असां मां हर को ॿिए ते तनक़ीद करण लाइ, माना तारीफ़ जा ॿ ॿोल असां नथा चई सघूं, पर असां तनक़ीद करण में असां नंबर 1 आहियूं। त इन तनक़ीद तव्हांजे जेतिरा तव्हां घणा तनक़ीदी थींदा वेंदो न, ओतिरा तव्हां नेगेटिव माना नाकारी थींदा वेंदो, काटूअ में वेंदा वेंदो। जेका बि शइ काटूअ में वेंदी न, उहा न पाण खे माना फ़ाइदो ॾींदी, न कंहिं ॿिए खे फ़ाइदो ॾींदी। अचो त पॉज़िटिव साइड ते वञूं, सिधा थियूं, सवां थियूं, पंहिंजे लाइ बि, सिंधी क़ौम लाइ बि, ऐं जेके बि सिंधी क़ौम सां ॿियूं क़ौमूं जुड़ियल आहिनि उन्हनि लाइ बि। त सिंध सलामत, साथ सलामत। सो दोस्तो, तमामु प्यारो मैसेज आदा मैक्स जी तरफ़ां हुयो। सो इन सां गॾु असां पंहिंजी जेको प्रोग्राम आहे कचहरी, उनजो इख़्तिताम कयूं था। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब रायमो खे इजाज़त ॾिना। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत।